कराची वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन जी इंतज़ामिया मसीह बिरादरी खे ईस्टर जे पुरमुसरत मौक़े ते दिली मुबारकबाद पेश कंदे नेक ख्वाहिशनि जो इज़हार कयो आहे। इन मौक़े ते CEO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी ऐं COO इंजीनियर असदुल्ला ख़ान पंहिंजे गॾियल पैगाम में चयो त ईस्टर जो ॾिहाड़ो अमन मोहब्बत कुर्बानी ऐं उम्मीद जो दर्स ॾिए थो जेको मुआशरे में मस्बत क़दरनि जे वाधारे लाइ निहायत अहम आहे। हिननि वाटर कॉर्पोरेशन में ख़िदमतूं अंजाम ॾींदड़ मसीही मुलाज़िमनि खे ख़ुसूसी मुबारकबाद पेश कंदे चयो त इदारे जे नेकाली जे निज़ाम खे मौसर बणाइण में मसीह बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मुलाज़िमनि जूं ख़िदमतूं क़ाबिल तहसीन आहिनि। इन्हनि जी महिनत लगन ऐं पेशावराणियूं सलाहियतूं इदारे लाइ बाइस फ़ख़्र आहिनि ऐं शहरियुनि खे बहितर सहूलियतूं फ़राहम करण में इन्हनि जो किरदारु इंतिहाई अहमियत रखे थो। वाटर कॉर्पोरेशन जे अमलदारनि चयो त इदारो पंहिंजे समूरी मुलाज़िमनि खे बग़ैर कंहिं मज़हबी फ़र्क़ जे हिक जहिड़ी अहमियत ॾिए थो ऐं सभु गॾिजी शहर कराची जी ख़िदमत में मसरूफ़ आहिनि। हिननि इन अज़म जो वर्जाउ कंदे चयो त ईस्टर जहिड़ा मज़हबी मौक़ा बैनुल मज़ाहिब हमआहंगी भाईचारे ऐं रवादारी खे हथी ॾियण जो मौसर ज़रियो आहिनि जिन खे वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे। वाटर कॉर्पोरेशन जी इख़्तियारियुनि दुआ कई त इहो मुक़दस त्योहार मुल्क में अमन इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली जो सबबु बणिजे ऐं सॼी क़ौम लाइ ख़ैर ऐं बरकत जो पैगाम खणी अचे।